नदी सिंधु दरिया में चाड़ खां पोइ घोटकी ज़िले के कचे जा केतिराई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि जंहिं सबबि केतिराई माण्हू पके तरफ़ लॾ पलाण करे रहिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे घोटकी मां एहसान कलवड़। जी एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी के चाड़ खां पोइ घोटकी के कच्चे वारे इलाइक़े में सवें ॻोठ जेके आहिनि कच्चे जा जेके ॻोठ आहिनि उहे पानी की लपेट में अची विया आहिनि। सवें ॻोठनि जो जेको ज़मीनी राब्तो आहे उहो कटिजी चुको आहे। जेके कच्चे जा रहवासी आहिनि उहे पंहिंजो माल मवेशी अनाज समेत जेको आहे पके तरफ़ जेको आहे लॾ पलाण करे रहिया आहिनि। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं घोटकी जे शेख बंद वारे इलाइक़े में, जिते कच्चे जा सवनि जे तादाद में जेके दरिया के पेट में रहंदड़ ॻोठ आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि, पानी की लपेट में अची विया आहिनि। तंहिंखां पोइ जेको आहे ज़िले इंतज़ामिया सरकार पारां जेके लॾ पलाण जो जेको सिलसिलो आहे उन्हनि पारां जेके इंतज़ाम कया विया आहिनि त उहे कच्चे जा जेके रहवासी आहिनि उहे कुझु जेके आहिनि माल मवेशी समेत पके तरफ़ त अची रहिया आहिनि। बाक़ी काफ़ी तादाद में जेके माण्हू आहिनि पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि, जेके उहे पंहिंजे माल मवेशी या घरनि खे छॾण लाइ, छाकाणि त पंहिंजे अजा उहे छॾे नथा सघनि। इंतज़ामिया पारां कुझु त जेके आहिनि रिलीफ जे हवाले सां ॿेड़ियुनि जो जेको आहे इंतज़ाम कयो वियो आहे। असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं नाज़रीन खे त हीउ जेको आहे सिंधु दरिया आहे। सिंधु दरिया असांजे नाज़रीन ॾिसी सघनि था पिया, जेको कादरपुर लूप बंद ऐं जेको शेख बंद आहे उन शेख बंद जी इहा सूरत हाल आहे त जेको पाणी आहे उहो मुसलसल चाड़ खां पोइ जेको आहे कादरपुर लूप बंद ऐं शेख बंद सां जेको आहे उहो टकराइजी रहियो आहे। इंतज़ामिया पारां जेको आहे जदीद मशीनरी जेका आहे उहा बि तव्हां ॾिसी सघनि था नाज़रीन, त उहा बि उन्हनि जा बि इंतज़ाम कया विया आहिनि। पथरनि सां गॾोगॾु जेको आहे सिहत जूं सहूलियतूं ऐं ॿियूं जेके सहूलियतूं आहिनि आबपाशी खाते पारां पंहिंजे अमले खे जेको आहे हिते मुक़ररु कयो आहे। उन्हनि जूं मोकलूं वग़ैरह बि रद्द कयूं वियूं आहिनि ऐं जेको लॾ पलाण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं नाज़रीन खे इहो आगाह कयां त जेका ख़दशो हुयो वॾी ॿोॾि जो, उहो ख़दशो जेको आहे उहो टरी वियो आहे। जेको हिन वक़्तु गुडू बैराज में जेको पाणी जो चाड़ आहे हिन वक़्तु जेको आहे 3,70,000 जे लॻभॻि जेको पाणी आहे, हीउ पाणी जेको आहे 4 खां 5 लखनि ताईं पहुची सघे थो पियो। बाक़ी जेको ख़तरे वारी ॻाल्हि हुई जेका त वॾी ॿोॾि ईंदी जंहिंसां जेको आहे त को बंद ते दॿाउ वधंदो या बंद टुटी सघनि था, अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। जी।